भेनरो भेण आशा चांद सिंधी संगत जे तरफ़ां अॼु जंहिं मौज़ूअ ते असांखे ॻाल्हाइण लाइ मदऊ कयो आहे उहो असां मां हिक सां ज़ाती तौरु असांजी पंहिंजी शख़्सियत सां ई वाबस्तु आहे। अञा बि मां जेकर ईअं चवां त ही मुंहिंजो पंहिंजो शख़्सी ज़ाती उहो मर्ज़ु आहे जंहिंखे डायग्नोस करण लाइ हिन असांजे मथां महिरबानी कई आहे जो अॼु जी मीट मुनाक़िद कई अथई। मुंहिंजे मक़ाले जो मां पाण ई उनवान रखियो आहे, हिंदुस्तान जे तालीमी इदारनि में सिंधी ॿोलीअ जी पढ़ाई कंहिं बि इंसान ऐं उन मख़सूस समाज लाइ ॿोलीअ जो इस्तेमालु ज़रूरी आहे। इंसान ज़ात खां सवाइ ॿिए कंहिं बि जानदार खे आवाज़ पैदा करण जी सलाहियत अता थियल नाहे। माहिरनि जो ख़्यालु आहे त इंसान अखि खोलण सां ई ॻाल्हाइणु सिखे थो। हिकु ॿार जे जनमु वठण सां आस पास वारो गोड़ घमसान संदसि कननि ताईं पहुचे थो ऐं जॾहिं हू थोरो वॾो थींदे ॻाल्हाइणु लॻे थो त ॼणु वायुमंडल में हिकु जादूगरी जनमु वठे थी। ज़ुबान जीअं त हिकु समाजी अमल आहे, ॿोली हिकु समाजी अमल आहे, उन करे मुआशिरे जो पूरो मिज़ाज उन ॿोलीअ अंदरि पंहिंजो मवाद जोड़े थो। ॿोलीअ जे वसीले ई उन जे ॻाल्हाईंदड़नि में हिकु क़िस्म जी मुताबिक़त पैदा थिए थी ऐं संदन फ़िक्र उन्हनि जो थाट ऐं उन्हनि जे अमल जो मेलाप हिकु मख़सूस सकाफ़त खे जनमु ॾिए थो। इहो ई सबबु आहे जो हिक ई ॿोलीअ जा ॻाल्हाईंदड़ ॿी ॿोलीअ जे ॻाल्हाईंदड़नि जी भेट में कल्चरल सतह ते उन साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़नि सां वधीक वेझो हूंदा आहिनि। इन गॾियल ॿोलीअ जे ज़रिए ई समाज में इज्तमाही ऐं क़ौमी वजूद जो शऊर पैदा थिए थो। इन लिहाज़ खां जेकॾहिं कंहिं सकाफ़त खे पंहिंजे मुआशिरे जो अक्स चइबो, पंहिंजे समाज जो अक्स चइबो, त ॿोलीअ खे वरी उन समाज जी रोशनी तसवुरु करणो पवंदो। सिंधी सकाफ़त जे प्रचार लाइ सिंधी ज़ुबान ई हिकु अहम वसीलो आहे। सिंधी सकाफ़त जो अभ्यास लाखीणे लाल, शाह लतीफ़, सचल साईं, सामी, रोहल, बेदिल ऐं बेकस तोड़े जदीद इल्म अदब जो जदीद लिटरेचर जो अभ्यास आहे। आमतौर ॿोलियुनि जा टे क़िस्म आहिनि। हिकु आहे ॻाल्हाइण वारी ॿोली, स्पोकन लैंग्वेज, जेका भाउ ॻाल्हाए त भेण सम्झे, नंढो ॻाल्हाए त वॾो सम्झे, ॻोठाणो ॻाल्हाए त शहरी सम्झे। हिंदुस्तान में अहिड़ियूं 16,000 ॿोलियूं वजूद रखनि थियूं। 16,000 लैंग्वेजिस आर देयर ओनली इन इंडिया, जेके मुल्क जे अलॻि अलॻि हिस्सनि जा मुख़्तलिफ़ गरोह बाहमी ॻांढापे तौरु ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं ॿी आहे आम ॿोली, जेका ॻाल्हाइण सां गॾोगॾु लिखी सघिबी आहे ऐं पढ़ी सघिबी आहे, जंहिंखे स्क्रिप्ट मिलियल हूंदो आहे। ऐं टीं आहे लिटररी लैंग्वेज, अदबी ॿोली, साहित्यिक भाषा, जेका लिखी पढ़ी बि सघिबी आहे त उन सां गॾोगॾु मंझसि हिकु वसी अदबी ख़ज़ानो पिणु मौजूदु हूंदो आहे। अहिड़ियूं ॿोलियूं पंहिंजे हिकु शानदार तारीख़ी पस मंज़र सां गॾोगॾु भरपूर अदबी मवाद हुअण बाहिसि मुआशिरे में बेहद इज़त ऐं आबरू माणींदियूं आहिनि। अॼु बि असीं सुजाॻ थियूं, पहिरीं घरनि में मादिरी ज़ुबान पंहिंजी मातृभाषा सिंधी ज़रूरु ॻाल्हायूं ऐं पोइ तमामु स्कूलनि में सिर्फ़ु सिंधी सब्जेक्ट तौरु ई ज़रूरु मुतारिफ़ करायूं, जो ॿोलीअ सां ई असांजी सकाफ़त, असांजो वजूद ऐं असांजा मख़सूस संस्कार महफ़ूज़ रही सघंदा। महिरबानी।